शामिल कजदी मोरो सिंधमा जिता सिंध इल्ताफ सुमरो की रिपोर्ट मुताबिक सऊदी अरब में मुकीम मोरो वासी डॉक्टर मोहम्मद अहमद कोराई मोराई चिकुनगुनिया बीमारी के बारे में वधिक तफ़सील सां ॿुधाए रहियो आहे। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, डॉक्टर मोहम्मद अहमद कोराई आई मोराई जिद्दा खां तव्हां सां मुखातिब आहियां, अर्ज़ गुज़ार आहियां। थोड़ी इंफॉर्मेशन तव्हां सां शेयर कजे। चिकुनगुनिया जे बारे में। चिकुनगुनिया पेश सां आहे, चिकनगुनिया कोन्हे, को ज़ेर सां कोन्हे। चिकनगुनिया चइबो त थोरो माण्हुनि खे ज़हन में इहो अचे थो त शायद इन जो तालुक मुर्गी सां या चिकन सां आहे। इस चिकुनगुनिया, हाणे चिकुनगुनिया जेको आहे मुड़ियल जोड़ उन्हनि खे चइबो आहे, छाकाणि त चिकुनगुनिया जेका आहे इन में जोड़नि जी तकलीफ़ तमामु घणी थींदी आहे ऐं एतिरे क़दुरु जो जोड़ सुॼी बि पवंदा आहिनि, सूर बि थींदो आहे, पर बिल्कुलु जी मुड़ी वञनि। मिसाल तौर हथ ईअं थी वञे, ठूठ ईअं थी वञे, गोॾो जेको आहे उहो मुड़ी वञे, या माण्हूअ जो पेर आहे उहो मुड़ी वञे, हली न सघे। त चिकुनगुनिया वायरल इन्फेक्शन आहे, हिकिड़े वायरस मां थींदो आहे। उहो वायरस वरी जेको आहे सो केरु विरहाईंदो आहे, उहो मच्छर मां। बुनियादी तौर इहा बीमारी मच्छर मां थी।